जय झूलेलाल। राजा भोज जी नगरी भोपाल मध्य प्रदेश भारत खां मां अशोक छावड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो दिल जी गहराइनि सां स्वागत वंदन अभिनंदन थो कयां। अॼु मां तव्हांखे जंहिं ताबिंदा शख्सियत जे बारे में ॿुधाइण वारो आहियां उहे हिकु भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी ऐं राजनेता हुआ। उन्हनि खे भारत ऐं सिंध जी किताबनि में त पढ़ायो ई वेंदो आहे, साण ई विरहाङे खां पोइ बि उहे भारत जी राजनीति में काफ़ी सक्रिय रहिया ऐं उन्हनि जी ॾाढी वॾी हैसियत रही। अचो त उन्हनि जे बारे में मां तव्हांखे ॼाण ॾियां। उहे आहिनि स्वर्गीय दादा जयराम दास दौलतराम। इतिहास के पन्नों से शहीदों की आवाज़ है आती, बहुत ही अनमोल है भारत देश की माटी। दादा जयराम दास दौलतराम सिंध ऐं हिंद जा वॾा सियासतदान हुआ। उहे भारतीय स्वतंत्रता आंदोलन में पूर्ण रूप सां सक्रिय हुआ। आज़ादी ऐं विरहाङे खां पोइ उन्हनि भारत सरकार में पंहिंजूं सेवाऊं ॾिनियूं। दादा तिब्बत ते चीनी कब्जे जे मद्देनज़र भारत जे उत्तर पूर्वी क्षेत्र में मजबूत करण लाइ महत्वपूर्ण भूमिका निभाई ऐं सन 1931 में त्वांग चीन जे भारतीय एकीकरण जो प्रबंधन भी करायो। आओ मिलकर राष्ट्रभक्ति की अलग जगाएं, हर घर तिरंगा लहराएं, देश का मान बढ़ाएं। बिहार जा पहिरियां राज्यपाल, महात्मा गांधी जी किचन कैबिनेट जा सदस्य, असम जा राज्यपाल, महान स्वतंत्रता संग्राम सेनानी, भारत जा ॿिया खाद्य एवं केंद्रीय कृषि मंत्री, सन 1920 खां 22 ताईं नॉन कोऑपरेशन मूवमेंट जा सक्रिय आंदोलनकारी, सन 1947 में विरहाङे खां पोइ सिंधियुनि जी मदद करण वारा जयराम दास जी, भारत जी संविधान सभा जा सदस्य। भारत जी संविधान सभा में दादा पूर्वी पंजाब जो हिकु निर्वाचन क्षेत्र जो प्रतिनिधित्व कयो ऐं संविधान जे प्रारूप में योगदान ॾिनो। दादा सलाहकार संघ विषय ऐं प्रांतीय संविधान समिति में भी सदस्य जे रूप में कमु कयो। जयराम दास जी अखिल भारतीय सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा कांग्रेस जा संस्थापक सदस्य भी रहिया। आज़ादी जे पहिरियां खां ई ब्रिटिश काल में उन्हनि जे परिवार जा सदस्य कई सरकारी प्रमुख उहिदनि ते रहिया। अॼु भी भारत जी सिंधी किताबनि में दादा जयराम दास जी खे पढ़ायो वेंदो आहे। अचो त सभई मिली राह ॻोल्हियूं, समाज खे जोड़ण जा तरीक़ा ॻोल्हियूं, हुजे जो शौदाई सिंधियत जो, हुजे जो शौदाई सिंधियत जो जयराम ऐं उन्हनि जहिड़ा दिलदार ॻोल्हियूं। दादा जयराम दास जी जो जन्म अविभाजित भारत जे हिकु संपन्न परिवार में 21 जुलाई सन 1891 कराची शहर में श्री दौलतराम जी जे घर थियो हो। जयराम दास जी हिकु मशहूर कांग्रेसी नेता हुआ जेके बिहार ऐं असम जा राज्यपाल भी रहिया ऐं साण ई उहे केंद्रीय खाद्य एवं कृषि मंत्री भी रहिया। सजालो हर घर में तिरंगा प्यारे, मना लो आज़ादी का जश्न, त्योहार सारे। दादा जयराम दास जी हाई स्कूल जी शिक्षा में सॼे सिंध प्रांत में अवल आया ऐं BA जी परीक्षा में भी सॼी प्रेसिडेंसी में उन्हनि टॉप ॿियों स्थान प्राप्त कयो हो। पोइ दादा LLB जी डिग्री हासिल करे वकालत जी प्रैक्टिस करण शुरू कई। ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो सिर्फ ये है, हम सिर्फ हिंदुस्तानी हैं। सन 1915 में दादा जयराम दास जी महात्मा गांधी जे संपर्क में आया ऐं साण ई उहे महात्मा गांधी जे नियम ऐं चए मूजिबि हलण लॻा। सन 1919 में इंडियन नेशनल कांग्रेस सां जुड़ण खां पोइ दादा जयराम दास जी खे महात्मा गांधी पंहिंजी किचन कैबिनेट जो मेंबर ठाहे छॾियो ऐं हर आंदोलन खां पहिरीं उहे दादा खां रायशुमारी कंदा हुआ। दादा गांधी जी जा सभिनी खां वधीक विश्वसनीय विश्वास पात्र माण्हू हुआ। तॾहिं त गांधी जी उन्हनि जे बारे में चयो, मां हिकु सचार माण्हूअ सां मिलियो आहियां। आज भी जिन वीरों पे हमको गर्व है, आज़ादी उन्हीं का राष्ट्रीय पर्व है। दादा जयराम दास जी खे श्रीमती सरोजनी नायडू जो भी विश्वास ऐं स्नेह प्राप्त हुयो। श्रीमती सरोजनी नायडू त उन्हनि जे बारे में चयो हो, जयराम दास जी रेगिस्तान में दीपक के समान हैं। सन 1925 में दादा जयराम दास जी खे लाला लाजपत राय ऐं मदन मोहन मालवीय हिंदुस्तान टाइम्स अखबार जो प्रधान संपादक नियुक्त कयो, छो जो दादाजी समाचार लिखण में भी मास्तरी रखंदा हुआ। होके ना यूं मायूस शाम की तरह ढलते रहिए, जिंदगी एक सुंदर भोर है, सूरज की तरह यूं निकलते रहिए। सन 1930 में कराची में मजिस्ट्रेट जी अदालत जे ॿाहिरि
दादा जयराम दास जी एक ॾाढो वॾो आंदोलन करे रहा हुआ। तंहिं वक़्तु प्रदर्शनकारियुनि जे मथां पुलिस लाठीचार्ज ऐं गोलीबारी कई, जंहिंमें जयराम दास जी खे पेर में गोली लगी ऐं उहे बुरी तरीक़े सां घायल थी विया। दादा खे जेल में विधो वियो, छो जो दादा सिंध में कांग्रेस जा सभिनी खां वॾा लीडर हुआ। रानी लक्ष्मीबाई चयो हो, हम लड़ेंगे ताकि हमारी आने वाली पीढ़ियां आज़ादी का उत्सव मना सकें। दादा जयराम दास जी एनी बेसेंट के नेतृत्व में होम रूल आंदोलन में एक कार्यकर्ता के रूप में शामिल थिया, जेके ब्रिटिश साम्राज्य के अंदर भारत लाए होम रूल स्वशासन डेमिनियम जो दर्जो घुरी रहा होया। दुश्मन की गोलियों का हम डटकर करेंगे सामना, भारत को आज़ाद कराएंगे, सीने पे गोलियां खाकर करेंगे सामना। सन 1930 में ही महात्मा गांधी आंदोलन के दौरान जयराम दास जी के एक खत लिखियो, मैंने विदेशी कपड़ों के बहिष्कार के लिए समिति प्रभार संभाला है, अगर आपको यह काम करना है तो बताएं। मुझे एक पूर्णकालिक सचिव की ज़रूरत है और मुझे आपके अतिरिक्त कोई और उपयुक्त व्यक्ति नहीं सूझ रहा है। जयराम दास जी खत पढ़ियो, खत पढ़ंदे ही पंहिंजे पद तां इस्तीफ़ो ॾिनो, गांधी जी जे आंदोलन में शामिल थी विया। चवंदा आहिनि जयराम दास जी जे करे ही आंदोलन स्वदेशी कपड़न के बहिष्कार जो आंदोलन हो, जो ॾाढो ज़बरदस्त सफल थियो। हमारा स्वतंत्रता दिवस हमारा अभिमान, जिसके लिए दी कई युवाओं ने अपनी जान। मुल्क के विरहांगे वक्त दादा जयराम दास जी भारत में रहण जो फैसलो कयो। 15 अगस्त 1947 का 11 जनवरी 1948 ताईं दादा बिहार जा पहिरियां राज्यपाल रहा। 31 जनवरी सन 1950 में भारत जी जेका पहिरीं कैबिनेट ठही, दादा उन में भी शामिल किया विया। 19 जनवरी सन 1948 का 13 मई 1950 ताईं उहे केंद्रीय खाद्य ऐं कृषि मंत्री ठाया विया। 27 मई सन 1950 का 15 मई सन 1956 ताईं जयराम दास जी असम जा राज्यपाल रहा। 19 अक्टूबर सन 1956 का 2 अप्रैल सन 1976 ताईं उहे संसद सदस्य राज्यसभा चूंडिया विया। हर माण्हू आहे भारत जो गौरव, भारत जी शान, तिरंगो असांजो गौरव आहे, तिरंगो असांजी शान। दादा जयराम दास जी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के कई प्रमुख उहदनि ते भी रहा। सन 1920 का सन 1934 ताईं कांग्रेस पार्टी में जनरल सेक्रेटरी ठाया विया। सन 1934 का सन 1940 ताईं कांग्रेस वर्किंग कमेटी जा सदस्य ठाया विया। सन 1933 का दादा जयराम दास जी हरिजन ऐं निचले तबके के गरीब गुरबन के लाए कम करण लगा। सन 1934 में बॉम्बे टेक्सटाइल वेज कमेटी जा चेयरमैन ऐं सेंट्रल बोर्ड ऑफ द विलेज इंडस्ट्री एसोसिएशन में मेंबर रहा। सन 1946 में संविधान समिति ठही त उन में भी मेंबर ठाया विया। शहीदों का जहाँ सम्मान है उस देश का नाम हिंदुस्तान है। सिंधी भाषा ऐं ॿोली खे बचाइण, सिंधियुनि खे वसाइण में मदद करण, सिंधी क़ौम लाइ कयल दादा जा बेशुमार कम सदियुनि ताईं यादि रहंदा। उन्हनि पंहिंजो सॼो जीवन हरिजन सेवक समाज के समर्पित कयो ऐं अंतिम समय ताईं उहे गरीब गुरबन जी हर प्रकार सां मदद कंदा रहा। दादा जयराम दास जी 1 मार्च सन 1979 ते सॼे भारत के माण्हुनि जे अखियुनि में ॻोढ़ा छॾे असां सां विदा थिया ऐं उन्हनि चालाणो कयो। चलो एक बार फिर उन्हें याद करते हैं, चलो एक बार फिर उन्हें याद करते हैं। मिली हमें आज़ादी जिनसे, ऐसे जयराम दास जी को प्रणाम करते हैं। भारतीय डाक विभाग के फिलेटेलिक ब्यूरो दादा जयराम दास जी यादगिरी में 21 जुलाई सन 1985 में एक डाक टिकली 50 पैसे वारी जारी कई ऐं साण ही फर्स्ट डे कवर ऐं विवरणिका भी जारी कई। सॼे सिंधी समाज के डाक विभाग गौरवान्वित कयो। दिल में वसन था के दिल खां परे परे, कंहिंजी सताए याद थी दिल के जरे जरे। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम असांजो कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूर ॿुधाईंदा। यदि तव्हांखे सुठो लॻंदो हुजे त हिन चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। हाणे पंहिंजे मुरबी भाउ अशोक छाबड़िया के अनुमति ॾींदासीं। अगले एपिसोड में वरी तव्हांखे असां कंहिं नई
ताबिंदा शख्सियत जी ॼाण ॾींदासीं। तेसि ताईं पंहिंजो ख्यालु रखिजाऊं, स्वस्थ रहो, मस्तु रहो। जय झूलेलाल, जय हिंद, जय भारत।